या अय्यतुहन्नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी रादियतम मर्दिय्या फदखुली फ़ी इबादी वदखुली जन्नती। सब तारीफ़ ख़ास उन अल्लाह ताला जे लाइ जेको अल्लाह ताला अकेलो आहे, जेको अल्लाह पाक इबादत में अकेलो आहे, दुआ में अकेलो आहे, सजदे जे लाइक़ अकेलो आहे, जेको अल्लाह पाक तवाफ़ जे लाइक़ अकेलो आहे, जेको सदक़े ऐं ख़िरात जे लाइक़ अकेलो आहे, जेको अल्लाह ताला न्याज़ ऐं नंगर जे लाइक़ अकेलो आहे, जेको अल्लाह ताला अकेलो क़ादिर आहे ऐं क़ादिर मुतलक़ आहे, जेको अल्लाह ताला वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम हुजनि असां ऐं तव्हांजे नबी अल्लाह ताला जे महबूब नबी तव्हां असांजे आका जे मथां, तव्हां असांजे रहबर जे मथां, इमामुल अंबिया जे मथां, ख़तीबुल अंबिया जे मथां, यानी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुआ ऐं बख़्शिश हुजे तमामी मुसलमाननि जे लाइ, तमामी उम्मत मुस्लिमा जे लाइ, तव्हां असांजे अज़ीज़नि ऐं क़रीबनि जे लाइ, मरहूमीन जे लाइ ऐं तमामु गुनाहगार मुसलमाननि जे लाइ। मोहतरम मुसलमानों, रमज़ान मुबारक जो महीनो रुख़सत थी चुको आहे। शवालुल मुकर्रम जो महीनो हली रहियो आहे। ही शवाल जे महीने जो पहिरियों जुमो आहे। रमज़ान जे महीने जे अंदरि मुसलमान तमामु वॾे शौक़ ऐं ज़ौक़ सां इबादत जे अंदरि मसरूफ़ हुया, मशगूल हुया, गुनाहनि खां तमामु परे हुया, पंहिंजी दुआउनि जे अंदरि, पंहिंजी इबादतुनि में, पंहिंजी आहुनि जे अंदरि मशगूल हुया, नवाफ़िल में मशगूल हुया, नमाज़ुनि जा पाबंद हुया, जंहिंजे करे उनजो नफ़्स मुतमइन्ना बणिजी चुको, यानी कि उन्हनि जो नफ़्स बहितरीन नफ़्स बणिजी चुको हुयो। लेकिन ख़ौफ़ आहे जो रमज़ान जे वञण खां बाद में जेकॾहिं असां खां उहे दुआऊं हली वियूं, उहे नमाज़ूं, उहे नवाफ़िल, उहो ज़िक्र अज़कार, उहा तिलावत क़ुरान जेकॾहिं हली वई, उहे इबादतूं ऐं उहे आहूं हली वियूं, इन ॻाल्हि जो ख़तरो आहे त असांजो नफ़्स मता नफ़्स अमारा यानी कि बुरो नफ़्स न बणिजी वञे। उन मौक़े मुनासिबत सां जे साम्हूं अर्ज़ु करणु चाहियां थो त पंहिंजे नफ़्स खे नफ़्स मुतमइन्ना कीअं बणाइजे, पंहिंजे नफ़्स खे बहितरीन नफ़्स कीअं बणाइजे, पंहिंजे नफ़्स खे नफ़्स मुतमइन्ना जे मथां बरक़रार कीअं रखिजे, उन जे बारे में अव्हां जे साम्हूं अर्ज़ु करणु चाहियां थो। अल्लाह ताला खां दुआ आहे मुआजिज़ खे सही तरीक़े सां बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सामईन खे तरफ़ेन खे सही तरीक़े सां ॿुधण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सही तरीक़े सां सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां बाद में अल्लाह ताला तव्हां असांखे बल्कि पूरी उम्मत मुस्लिमा खे इन जे मथां सही तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोहतरम मुसलमानों, सभ खां पहिरियां इहो अर्ज़ु कंदुसि त नफ़्स छाखे चइबो आहे। नफ़्स बि अल्लाह ताला जी मख़लूक़ आहे। जहिड़े तरीक़े सां इंसान अल्लाह ताला जी मख़लूक़ आहे, जहिड़े तरीक़े सां रूह अल्लाह ताला जी मख़लूक़ आहे, अहिड़े तरीक़े सां नफ़्स बि अल्लाह ताला जी मख़लूक़ आहे। नफ़्स इंसान खां अलहदा हिकु मख़लूक़ आहे। अल्लाह ताला इंसान खे पैदा फ़रमायो, उन खां बाद में अल्लाह ताला नफ़्स खे पैदा कयो। जॾहिं नफ़्स पैदा थी चुको, अल्लाह ताला नफ़्स खां पुछा कई मन अंत, तूं केरु आहीं? त नफ़्स जवाबु ॾिनो अंत अंत व अना अना, तूं आहीं ऐं मां आहियां। अल्लाह ताला उन नफ़्स खे जनम जी बाहि जे अंदरि साड़ियो,
बाद में उनखां पुछा कयईं मन त तूं केरु आहीं? नफ़्स साॻियो ई जवाबु ॾिनो त तूं आहीं ऐं मां आहियां। अल्लाह ताला वरी उन नफ़्स खे जहन्नम जी बाहि जे अंदरि दाख़िल कयो ऐं उनखां पुछा कयईं मन त तूं केरु आहीं? तॾहिं बि नफ़्स जो साॻियो ई जवाबु हुयो त तूं आहीं ऐं मां आहियां। उनखां बाद में अल्लाह ताला उन नफ़्स जे खाद ऐं ख़ुराक खे बंदि करे छॾियो। अल्लाह ताला उन नफ़्स खे बुख जे अंदरि मुब्तला कयो ऐं अल्लाह ताला उनखां पुछा कई मन त तूं केरु आहीं? नफ़्स उन वक़्तु जवाबु ॾिनो अन अब्दी व अंत रब्बी, यानी तूं मुंहिंजो रब आहीं ऐं मां तुंहिंजो बंदो आहियां। त जॾहिं नफ़्स जी खाधो ऐं ख़ुराक बंदि थी वई, जॾहिं नफ़्स जी मानी ऐं पाणी बंदि थी वई, उन नफ़्स खे पंहिंजी हैसियत मालूम थी वई त मां छा आहियां। त मोहतरम मुस्लमानों, अॼुकल्ह दुनिया जे अंदरि खोड़ सारा उहे माण्हू आहिनि जेके गुनाहनि जे अंदरि मुब्तला आहिनि, जेके दुनिया जी फ़हाशी में, दुनिया जी उरियानी जे अंदरि मुब्तला आहिनि, दुनिया जे अंदरि अयाशी में मुब्तला आहिनि। जेकॾहिं उन्हनि जो कुझु वक़्त जे लाइ खाधो ऐं पाणी बंदि कयो वञे, उन्हनि खे बि ख़बर पइजी वेंदी त उन्हनि जी नफ़्स जी कहिड़ी हैसियत आहे। उन वक़्तु उन्हनि खां गुनाह विसरी वेंदा, उन्हनि खां पंहिंजी अयाशी ऐं फ़हाशी विसरी वेंदी, उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजो पेट यादि हूंदो। मोहतरम मुस्लमानों, क़ुरान पाक मां इहा ॻाल्हि साबित आहे त नफ़्स जा 3 क़िस्म आहिनि। पहिरें नंबर ते आहे नफ़्स अमारा, ॿिए नंबर ते नफ़्स लवामा ऐं 3 नंबर ते आहे नफ़्स मुतमइन। नफ़्स अमारा छाखे चइबो आहे? अल्लाह ताला फरमायो इन नफ़्स लअम्मारतुम बिस्सू, नफ़्स अमारा उहो आहे जेको अव्हां खे गुनाहनि जो हुकुम कंदो आहे। नफ़्स अमारा उन नफ़्स खे चइबो आहे जेको इंसान खे गुनाहनि जो हुकुम कंदो आहे, गुनाहनि जे तरफ़ इंसान खे उभारण जी कोशिशि कंदो आहे, गुनाहनि जे लाइ इंसान खे तयारु करण जी कोशिशि कंदो आहे। इन नफ़्स खे नफ़्स अमारा चइबो आहे। शैतान त हर वक़्तु इंसान सां गॾु न हूंदो आहे, लेकिन इहो नफ़्स हूंदो आहे जेको इंसान सां हमेशह गॾु हूंदो आहे ऐं इंसान खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे गुनाहनि जे अंदरि मुब्तला कंदो आहे। शैतान कॾहिं पंहिंजे इब्लीस जी दरबार में बि हाज़िरी भरींदो आहे। शैतान जॾहिं आसमान जी तरफ़ वेंदो आहे त आसमान जा सितारा बाहि बणिजी करे उन जे पोयां ईंदा आहिनि। शैतान खे कॾहिं रमज़ान जे मौक़नि में क़ैद बि कयो वेंदो आहे, उनखे ज़ंजीरनि में ॿधी करे समुंड जे हवाले कयो वेंदो आहे, समुंड जे अंदरि उनखे उछलायो वेंदो आहे। जॾहिं इंसानु ज़िक्र कंदो आहे त शैतान भॼी वेंदो आहे। जॾहिं इंसानु औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ंदो आहे, उन वक़्तु शैतान खे इंतिहाई तकलीफ़ थींदी आहे। जॾहिं अज़ान जो आवाज़ु ईंदो आहे त उन इलाइक़े खां शैतान केतिरा ई मील परे भॼी वेंदो आहे। त अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त शैतान इंसान सां हमेशह गॾु न हूंदो आहे, लेकिन नफ़्स इंसान सां हमेशह गॾु हूंदो आहे। त नफ़्स अमारा उनखे चइबो आहे जेको इंसान खे हमेशह गुनाहनि जो हुकुम कंदो आहे। इहो नफ़्स अमारा हूंदो आहे जेको इंसान खे चवंदो आहे त हिन गुनाह जे अंदरि तमामु वॾी लज़त आहे, हिन बदनज़री जे अंदरि तमामु वॾो सुकून आहे, हिन सूद जे अंदरि तमामु वॾो फ़ाइदो आहे, जंहिंजे करे उहो इंसानु उन गुनाह जे करण जे मथां मजबूर थी वेंदो आहे। अवां दुनिया जे अंदरि ॾिठो हूंदो त खोड़ सारा अहिड़ा इंसान हूंदा आहिनि जंहिंखे गुनाह जे अंदरि लज़त महसूसु थींदी आहे, जंहिंखे गुनाहनि जे अंदरि सुकून ईंदो आहे। कुझु माण्हू उहे हूंदा आहिनि जेके गिला खे पंहिंजे सुकून जो ज़रियो महसूसु कंदा आहिनि। कुझु माण्हुनि खे गीबत जे अंदरि सुकून ईंदो आहे, कुझु माण्हुनि खे ॿियनि खे तकलीफ़ जे अंदरि मुब्तला करण में, ॿियनि खे तकलीफ़ पहुचाइण जे अंदरि सुकून ईंदो आहे। कुझु माण्हुनि खे ॿियनि माण्हुनि जे अंदरि विढ़ाइण जे अंदरि सुकून महसूसु थींदो आहे। दुनिया जे अंदरि कुझु माण्हू उहे हूंदा आहिनि जेके ॿिए खे क़तल करे ख़ुशि थींदा आहिनि। कुझु माण्हू उहे हूंदा आहिनि जेके कंहिं ॿिए मुस्लमान खे, कंहिं इंसान खे क़तल थींदे ॾिसंदा आहिनि त उनखे ख़ुशी महसूसु थींदी आहे। त दरअसल इहो उन्हनि जो नफ़्स लवामा हूंदो आहे, यानी नफ़्स अमारा हूंदो आहे जेको उन्हनि जे मथां ग़ालिबु हूंदो आहे। त नफ़्स अमारा उहो नफ़्स आहे जेको इंसान खे गुनाहनि जे मथां उभारींदो आहे, गुनाह करण जे मथां उनखे मजबूर कंदो आहे।
नफ़्स अमारा इंतिहाई ख़तरनाक नफ़्स है। अल्लाह ताला तव्हां असांखे इन नफ़्स अमारा खां बचाए। बे नंबर ते नफ़्स जो क़िस्म आहे जंहिंजो नालो आहे नफ़्स लवामा। लवामा चइबो आहे मलामत कंदड़ नफ़्स। त इहो नफ़्स लवामा इंसान खे गुनाह जे करण जे मथां मलामत कंदो आहे, इंसान खे गुनाह जे बचण ते मजबूर कंदो आहे। इन खे लफ़्स लवामा चइबो आहे। जॾहिं इंसान गुनाह जो इरादो कंदो आहे, इंसान जॾहिं गुनाह करणु चाहींदो आहे त इहो नफ़्स लवामा हूंदो आहे जेको हुनजे मथां मलामत कंदो आहे त तूं इंसान आहे। अल्लाह ताला तोखे अशरफुल मखलूक़ात बणायो आहे। अल्लाह ताला तोखे दुनिया जे अंदरि अशरफुल मखलूक़ात जे लक़ब सां नवाज़ियो आहे। अल्लाह ताला तोखे दुनिया जे अंदरि पंहिंजो नाइब बणायो आहे, पंहिंजो ख़लीफ़ो बणायो आहे। तूं त मुस्लमान आहीं, तूं अल्लाह ताला जे आख़िरी नबी जो आख़िरी उम्मती आहीं। तूं त मुस्लमान आहीं जो तुंहिंजो क़बर जे मथां बि यकीन आहे, तुंहिंजो क़यामत जे मथां यकीन आहे, तुंहिंजो हिसाब जे ॾींहं जे मथां बि यकीन आहे, तुंहिंजो जन्नत ऐं जहन्नम जे मथां बि यकीन आहे। तूं आख़िर इहो गुनाह कीअं थो करे? त इहो नफ़्स लवामा हूंदो आहे जेको इंसान खे गुनाह खां बचाइण जी कोशिशि कंदो आहे। दुनिया जे अंदरि अवां ॿुधो हूंदो त कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि मूंखे मुंहिंजो ज़मीर इन कम जी इजाज़त नथो ॾिए, मूंखे मुंहिंजो ज़मीर मलामत करे थो त मां इहो गुनाह कयां। त दरअसल इहो हुनजो नफ़्स लवामा हूंदो आहे जेको उन्हनि खे गुनाह जे करण जे मथां मलामत कंदो आहे। पर जेकॾहिं उनखां उहो गुनाह थी वेंदो आहे, उनखां बाद में उहो नफ़्स उन जे मथां मलामत कंदो आहे त तोखां इहो गुनाह छो थी वियो, तूं इन गुनाह जे मथां तौबा ताइब थी, इन गुनाह जे मथां तौबा इस्तिग़फ़ार कर त जीअं तूं इन गुनाह खां पाक थी वञे, जीअं तूं इन गुनाह खां साफ़ थी वञे। त नफ़्स लवामा जेको नफ़्स आहे इहो इंसान जो बहितरीनु नफ़्स आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे नफ़्स लवामा अता फ़रमाए। नफ़्स लवामा जा तव्हां असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि तमामु घणा मिसाल मिलनि था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जे अंदरि हिकु मिसाल इहो आहे जो हज़रत माइज़ असलमी रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलीलुल क़द्र सहाबी आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में आयो, अची करे अर्ज़ु करणु लॻो ए अल्लाह जे रसूल मूंखां गुनाह थी वियो आहे, मूंखे पाक कयो, मूंखां तमामु वॾो कबीरो गुनाह थी वियो आहे, मूंखां वॾो गुनाह थी वियो आहे। ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इन गुनाह खां पाक कयो वञे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन सहाबी खे फ़रमायो तुंहिंजे मथां अफ़सोस हुजे, सद अफ़सोस हुजे, तूं वञी करे पंहिंजे इन गुनाह जी तौबा कर, इस्तिग़फ़ार कर, अल्लाह ताला तोखे माफ़ु कंदो, तूं हितां हलियो वञ। उहो सहाबी हलियो वियो, लेकिन कुझु देरि खां बाद में वरी वापसि मोटी आयो ऐं अची करे अर्ज़ु कयईं त अल्लाह जे रसूल मूंखे पाक कयो। तहरिनी या रसूल अल्लाह, ए अल्लाह जे रसूल मूंखे पाक कयो, मूंखां गुनाह थी वियो आहे, मां पंहिंजे नफ़्स खे पाक करणु चाहियां थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो रुख़ मुबारक बदिलाए वेही रहिया, पंहिंजो चहिरो मुबारक अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फेराए वेठा। उहो सहाबी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो ऐं अची करे अर्ज़ु कयईं ए अल्लाह जे रसूल मूंखे पाक कयो, मूंखां गुनाह थी वियो आहे, मां पंहिंजे नफ़्स खे पाक करणु चाहियां थो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी ॿिए तरफ़ पंहिंजो रुख़ मुबारक फेराए वेही रहिया। उहो सहाबी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे जे साम्हूं अची करे वरी अर्ज़ु करणु लॻो ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, ए अल्लाह जे रसूल अवां मूंखे पाक कयो, मूंखां गुनाह थी वियो आहे, मां पंहिंजे नफ़्स खे पाक करणु चाहियां थो। मतिलबु त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 4 दफ़ा पंहिंजो रुख़ अनवर खे बदिलायो, पंहिंजे चहिरे मुबारक खे ॿिए तरफ़ फेरायो, लेकिन 4 ई दफ़ा उहो सहाबी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं ईंदो रहियो ऐं अची करे अर्ज़ु कंदो रहियो त अल्लाह जे रसूल मूंखे पाक कयो, मूंखां गुनाह थी वियो आहे। जॾहिं हुन सहाबी 4 दफ़ा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं गवाही ॾिनी, यानी कि उन सहाबी 4 दफ़ा पंहिंजे गुनाह जे मथां 4 गवाह ॼण त हुन पेश कया। जॾहिं हुन 4 गवाह पेश कया त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन खां पुछा कई त छा तूं हिन गुनाह जे मथां वाक़ई इक़रार करें थो त तूं इहो गुनाह कयो आहे? उन सहाबी अर्ज़ु कयो त अल्लाह जे रसूल मां हिन गुनाह जे मथां वाक़ई में इक़रार कयां थो त मां इहो गुनाह कयो आहे, इहो गुनाह मूंखां थी वियो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा ख़्वाहिश हुई
त जेकर मुंहिंजो उम्मती ऐं जेकर मुंहिंजो साहबी इन गुनाह जी हद खां बची वञे, लेकिन उहो साहबी हुयो पंहिंजे पाण खे पाक करणु चाहे पियो, ऐं उहो साहबी हुयो पंहिंजे नफ़्स खे पाक करणु चाहे पियो, ऐं बार बार अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं इक़रार करे पियो त अल्लाह जे रसूल मूंखां गुनाह थी वियो आहे, मूंखे अवां पाक कयो। मां पंहिंजे मथां हद जारी करण खे बर्दाश्त करे सघां थो, मां पंहिंजे मथां पथर बर्दाश्त करे सघां थो, लेकिन इन गुनाह सां इन दुनिया में रहणु बर्दाश्त नथो कयां। उन साहबी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची करे इक़रार कयो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो त हे साहबी, शायदि तूं नशो पतो त न कयो आहे, शायदि तूं शराब त न पीतो आहे, छा तूं हवास जे अंदरि आहीं, छा तूं होश जे अंदरि आहीं जो तूं पंहिंजे गुनाह जो इक़रार करे थो त मूंखे इहा सज़ा मिले ऐं मूंखे इहा हद मिले ऐं मुंहिंजे मथां इहा हद जारी थिए, मुंहिंजे मथां पथर लॻाया वञनि, छा तूं होश ऐं आवास में बि आहीं या न? उन साहबी अर्ज़ु कयो त अल्लाह जे रसूल, मां बाक़ाइदा होश ऐं आवाज़ जे अंदरि आहियां ऐं मां पंहिंजे गुनाह जो इक़रार कयां थो, लिहाज़ा अवां मुंहिंजे मथां हद जारी कयो, मूंखे इन गुनाह खां पाक कयो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां बाद में सहाबा किराम खे हुकुम फरमायो इन साहबी खे वठी वञो ऐं इन खे संसार कयो। उन खां बाद में उन साहबी खे संसार कयो वियो, छाजे करे त उहो शादीशुदा हुयो। उनखे पथर हणाया विया असीं ताईं जो उहो साहबी फ़ौत थी वियो। बाद में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन साहबी जी अल्लाह ताला वटि एतिरी त तौबा क़बूल थी वई आहे, अल्लाह ताला खे इन जी तौबा एतिरी त पसंदि अची वई आहे जो जेकॾहिं इन जी तौबा इन जे इस्तिग़फ़ार खे उम्मत जे अंदरि तक़सीम कयो वञे त उहे माण्हू बि बख़्शिजी वञनि। त मोहतरम मुस्लमानो, इन नफ़्स खे नफ़्स लवामा चइबो आहे। नफ़्स लवामा उन नफ़्स खे चइबो आहे जेको पहिरियां त इंसान खे गुनाह करण ते मलामत कंदो आहे, यानी उनखां गुनाह न थियणु ॾींदो आहे। जेकॾहिं उनखां गुनाह थी बि वेंदो आहे त बाद में उनखे मजबूर कंदो आहे त उहो उन गुनाह जे मथां इस्तिग़फ़ार करे, बाद में जेकॾहिं उनखां उहो गुनाह थी वेंदो आहे त उहो नफ़्स लवामा हूंदो आहे जेको इनखे इन ॻाल्हि जे मथां मजबूर कंदो आहे त तूं जेसीं ताईं तौबा न कंदे एसीं ताईं मां तोखे दुनिया जे अंदरि जीअण न ॾींदुमि, दुनिया जे अंदरि मां तोखे ज़िंदा न थियणु ॾींदुमि। अहिड़े क़िस्म जो ॿियो मिसाल बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर जे अंदरि मिले थो त हिकु औरत अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में आई। उन बि अची करे अहिड़े तरीक़े सां पंहिंजे मथां गवाही ॾिनी त अहिड़ी या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा रसूल मूंखे पाक कयो, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां गुनाह थी वियो आहे, मूंखां वॾो गुनाह थी वियो आहे, लिहाज़ा अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे पाक कयो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन वक़्तु बि साॻियो ई तरीक़ो इख़्तियार कयो। 4 मरतबा उन औरत पंहिंजे मथां गवाही ॾिनी, गोया के उन 4 पंहिंजे मथां गवाह पेश कया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन खां पुछा कई, उन औरत इक़रार बि कयो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पुछा कई त गुनाह छा खे चइबो आहे, तूं कहिड़ो गुनाह कयो आहे? उन हर शइ ॿुधाई त फ़लाणो गुनाह थियो आहे। बाद में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कोशिशि कई त कहिड़े तरीक़े सां इन गुनाह खे टारियो वञे ऐं कहिड़े तरीक़े सां इन खां इन जी हद खे टारियो वञे। जो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत खे फरमायो त तोखे पेट जे अंदरि ॿारु आहे, लिहाज़ा तूं हाणे वापसि मोटी वञ। जॾहिं तूं इन ॿार खे पैदा करें, जॾहिं इहो ॿारु तोखे ॼाए, उन खां बाद में तूं ॼाए, बाद में तुंहिंजे मथां हथ लॻाई वेंदी। उहा औरत वापसि मोटी वई। जॾहिं उनखे ॿारु पैदा थियो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में नियापो मोकिले। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी फरमायो त तोखे एसी ताईं हद जारी न थींदी जेसीं ताईं तुंहिंजो पुटु मानी खाइण जहिड़ो न थिए। जॾहिं उहो उनजो पुटु मानी खाइण जहिड़ो थियो, उहा औरत अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आई ऐं पंहिंजे उन ॿार खे बि खणी आई जो उनजे ॿार जे हथ में मानी जो टुकर हुयो ऐं उहो मानी खाए पियो। अची करे अर्ज़ु कयईं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो ॿारु हाणे इन क़ाबिल थी वियो आहे जो उहो मानी खाई सघे थो, लिहाज़ा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे मथां हद जारी कई वञे ऐं मूंखे गुनाह खां पाक कयो वञे। उन खां बाद में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनजे मथां हद जारी कराई। त अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त जेको नफ़्स लवामा हूंदो आहे, जंहिंजे अंदरि नफ़्स लवामा हूंदो आहे, उहो नफ़्स उनखे गुनाह सां उनखे दुनिया जे अंदरि ज़िंदा रहणु न ॾींदो आहे, बल्कि उनखे तौबा जे मथां मजबूर कंदो आहे त तूं तौबा कर ऐं इस्तिग़फ़ार कर, पंहिंजे पाण खे गुनाहनि खां पाक कर।
3 नंबर ते नफ़्स जो क़िस्म आहे जंहिंखे नफ़्स मुतमइना चइबो आहे। नफ़्स मुतमइना उनखे चइबो आहे जॾहिं इंसान जे नफ़्स जे अंदरि गुनाहनि खां नफ़रत अची वेंदी आहे, जॾहिं इंसान पंहिंजे गुनाहनि खां नफ़रत कंदो आहे, जॾहिं इंसान तौबा ऐं इस्तिग़फ़ार कंदो आहे, एतिरे क़द्र जो उन जे नफ़्स जे अंदरि गुनाहनि खां बिल्कुलु नफ़रत अची वेंदी आहे ऐं उहो नेकियुनि जे तरफ़ माइल थी वेंदो आहे। उहो नफ़्स एतिरे क़द्र नफ़्स अमारा जे मथां ग़ालिब अची वेंदो आहे जो नफ़्स अमारा उनखे आसानी सां गुनाह जे अंदरि मुब्तला न करे सघंदो आहे। जॾहिं शैतान खे अलाह ताला इख़्तियार ॾिनो त शैतान अलाह ताला खे चयो ते अलाह मां तुंहिंजे बंदनि खे दुनिया जे अंदरि गुमराह करण जी कोशिशि कंदुमि ऐं हर तरफ़ खां उनखे गुमराह कंदुमि। उन वक़्तु अलाह ताला शैतान खे चयो त जेके मुंहिंजा दुनिया जे अंदरि नेक बंदा हूंदा उन्हनि जे मथां तुंहिंजो कंहिं बि क़िस्म जो ज़ोर न हलंदो। त उहे माण्हू नफ़्स मुतमइना जा मालिक हूंदा आहिनि। जंहिंजो नफ़्स मुतमइना हूंदो आहे उहो आसानी सां गुनाह जे तरफ़ न आई वेंदो। लेकिन हिते सुवाल पैदा थिए थो त असां पंहिंजे नफ़्स अमारा खे आख़िर नफ़्स मुतमइना जे अंदरि कीअं तब्दील करे सघूं था। उलमा इकराम उन जो आसान तरीक़ो ॿुधायो आहे त पहिरियां इंसान जो जेको नफ़्स हूंदो आहे उहो नफ़्स अमारा हूंदो आहे, यानी उहो नफ़्स सिर्फ़ु गुनाह जे अंदरि मुब्तला हूंदो आहे, गोया के उनखे उहो गुनाह खे गुनाह महसूस ई न कंदो आहे, उहो गुनाह खे गुनाह सम्झंदो ई न आहे ऐं गुनाह जे मथां तौबा करण जो उन जे अंदरि ख़्यालु ई न ईंदो आहे। जेकॾहिं कॾहिं कॾहिं उन जे मथां गुनाह जे तौबा करण जो ख़्यालु ईंदो बि आहे त उनखे ईअं उॾारे छॾींदो आहे जहिड़े तरीक़े सां माण्हू पंहिंजे नक जे मथां मखी खे उॾारे छॾींदो आहे। इहो नफ़्स अमारा हूंदो आहे जेको इंतिहाई ख़तरनाक नफ़्स हूंदो आहे, यानी उहो गुनाह खे गुनाह महसूस ई न कंदो आहे। जेकॾहिं को माण्हू गुनाह खे गुनाह महसूस ई नथो करे त उहो गुनाह जे मथां शर्मिंदा कीअं थींदो, उहो गुनाह जे मथां तौबा ताइब कीअं थींदो। त पहिरियां इंसान जे अंदरि नफ़्स अमारा हूंदो आहे, जॾहिं इस्लामी तालीमात खे हासिलु कंदो आहे ऐं बुज़ुर्गान दीन जी सोबत में ईंदो आहे, जॾहिं इंसान क़ुर खे पढ़ंदो आहे ऐं हदीस रसूल खे ॿुधंदो आहे, उनखां बाद में उन नफ़्स अमारा खे इहा ॻाल्हि वाक़िफ़ु थी वेंदो आहे इन ॻाल्हि खां त मां जेको इहो कमु करे रहियो आहियां इहो गुनाह आहे, इन सां अलाह ताला नाराज़ थींदो आहे, इन जे अंदरि अलाह ताला जो नाराज़ पोइ आहे। उनखां बाद में उहो नफ़्स अमारा गुनाह खे गुनाह महसूसु कंदो आहे ऐं पंहिंजे पाण खे ईअं महसूसु कंदो आहे त मां गुनाह जे अंदरि मुब्तला आहियां। जॾहिं उहो गुनाह खे गुनाह महसूसु कंदो आहे उनखां बाद में उहो गुनाह जे मथां शर्मिंदा थींदो आहे। जॾहिं उहो शर्मिंदा थींदो आहे त उनखां बाद में गुनाह जे मथां तौबा ताइब थींदो आहे, यानी हाणे उहो नफ़्स अमारा उनजो नफ़्स लवामा जे अंदरि तब्दील थी वेंदो आहे। जॾहिं इंसान जो नफ़्स अमारा नफ़्स लवामा बणिजी वेंदो आहे उनखां बाद में उनजो इंसान नफ़्स मुतमइन बणिजी वेंदो आहे, यानी नफ़्स लवामा उनखे चइबो आहे जेको इंसान खे जेकॾहिं गुनाह थी वेंदो आहे त उहो गुनाह जे मथां तौबा ताइब थींदो आहे ऐं जॾहिं तौबा ताइब थी वेंदो आहे ऐं गुनाह करे करे इंसानु तंग थी वेंदो आहे, गुनाहनि खां मजबूर थी वेंदो आहे ऐं गुनाहनि खे पंहिंजी नाकामी जो सबबु महसूसु कंदो आहे, उनखां बाद में जॾहिं इंसानु पंहिंजे गुनाहनि खां तंग थी वेंदो आहे त उहो नफ़्स मुतमइना जे अंदरि तब्दील थी वेंदो आहे, यानी हाणे उन नफ़्स जे अंदरि हमेशह जे लाइ गुनाहनि खां नफ़रत अची वेंदी आहे। उहो गुनाहनि खे पंहिंजो दुश्मन महसूसु कंदो आहे, गुनाहनि खे पंहिंजी नाकामी जो सबबु तसवुरु कंदो आहे, गुनाहनि खे पंहिंजे औलाद जे लाइ, पंहिंजे नसुल जे लाइ, पंहिंजे बरकत जे लाइ ऐं पंहिंजे माल जे लाइ हिकु क़िस्म जी नवसत महसूसु कंदो आहे। त उन नफ़्स खे नफ़्स मुतमइना चइबो आहे। जॾहिं इंसान जो नफ़्स मुतमइना बणिजी वेंदो आहे त अलाह ताला उन नफ़्स खे क़ुर पाक जे अंदरि ख़ुशख़बरी ॾिनी आहे। उन नफ़्स मुतमइना खे अलाह ताला क़ुर पाक जे अंदरि ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधाई आहे। छाजे करे त इन दुनिया जे अंदरि तकलीफ़ काटी ऐं पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचाए। छाजे करे त इंसान जो नफ़्स, इंसान जी दिलि इंसान खे चवंदी आहे त तूं बदनज़री कर ऐं फ़िलाणे हुस्न जे तरफ़ ॾिस, हुनजे अंदरि तमामु वॾो सुकून आहे ऐं हुनजे अंदरि तमामु वॾी लज़त आहे, लेकिन हीअ दिलि जी ॻाल्हि खे न मञींदो आहे। जॾहिं माण्हू दिलि जी ॻाल्हि खे न मञींदो आहे त दिलि जे अंदरि ज़ख़्म थी वेंदो आहे, दिलि गोया के हुनजी ज़ख़्मी थी वेंदी आहे, गोया के हुनजी दिलि शिकस्ता थी वेंदी आहे, हुनजी दिलि पारा पारा थी वेंदी आहे। जॾहिं इंसानु पंहिंजे दिलि खे ज़ख़्मी करे छॾींदो आहे, जॾहिं इंसानु पंहिंजे दिलि जी ख़्वाहिशात खे क़तलु करे छॾींदो आहे, ज़ख़्मी करे छॾींदो आहे, उनखां बाद में अलाह ताला उनजी दिलि जे अंदरि ईंदो आहे ऐं अलाह ताला जी उहा उनजी दिलि गोया के अलाह ताला जो घरु बणिजी वेंदी आहे ऐं जंहिं दिलि जे अंदरि अलाह ताला अची वेंदो आहे उनखां बाद में
उनजो नफ़्स मुतमइन न बणिजी वेंदो आहे। त जॾहिं उन इंसान एतिरो पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचायो आहे, दुनिया जे अंदरि एतिरी मुशक़त बर्दाश्त कई, एतिरी दुनिया जे अंदरि तकलीफ़ बर्दाश्त कई, त अलाह ताला बि क़दुरदान आहे। अलाह ताला कंहिंजी बि महिनत खे ज़ाया न कंदो आहे। अलाह ताला उन नफ़्स मुतमइना खे दुनिया जे अंदरि ख़िताबु फ़रमाए थो, क़ुर पाक जे अंदरि ख़िताबु फ़रमाए थो या अय्युहन नफ़्सुल मुतमइन्न, ए नफ़्स मुतमइन इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया, तूं पंहिंजे रब जी तरफ़ मोटी आ। हाणे तूं पंहिंजे रब जे इनामात जे तरफ़ मोटी आ। तूं दुनिया जे अंदरि तमामु वॾी मुशक़त बर्दाश्त कई आहे, तूं दुनिया जे अंदरि तमामु वॾो मुजाहिदो कयो आहे, तूं दुनिया जे अंदरि तमामु वॾी तकलीफ़ बर्दाश्त कई आहे। लिहाज़ा हाणे तूं अलाह ताला जी तरफ़ मोटी आहे ऐं तूं पंहिंजे एज़ाज़ खे ॾिस, तूं पंहिंजे इकराम खे ॾिस। असां तुंहिंजे लाइ जेका जन्नत तयारु कई आहे, हाणे तूं अलाह ताला जो दीदार ॾिस ऐं तूं उन जे अंदरि अलाह ताला खां राज़ी थी वेंदे ऐं अलाह ताला बि इन में तोखां राज़ी आहे। त मोहतरम मुस्लमानो, इहा इंसान जे लाइ तमामु वॾी ख़ुशी हूंदी। इंसान जे लाइ इहो जेको ख़िताबु हूंदो, अलाह ताला इंसान खे जॾहिं इहो ख़िताबु कंदो, इंसान जे नफ़्स मुतमइन खे, मुफ़सिरीन किराम फ़रमाइनि था, बाज़ मुफ़सिरीन किराम फ़रमाइनि था त इहो ख़िताबु नफ़्स खे तॾहिं थींदो जॾहिं इंसान जो रूह कब्ज़ थींदो, जॾहिं इज़राइल अची करे उन जे रूह खे कढंदो आहे, उन वक़्तु अलाह ताला जी तरफ़ खां उनखे इहो ख़िताबु थींदो आहे। ऐं बाज़ मुफ़सिरीन किराम फ़रमाइनि था जॾहिं इंसान पंहिंजी क़बर खां ॿाहिरि उथंदो, उन वक़्तु अलाह ताला उनखे इहो ख़िताबु कंदो आहे त हे नफ़्स मुतमइन, तूं पंहिंजे रब जी तरफ़ मोटी आहे। ऐं बाज़ फ़रमाइनि था जॾहिं इंसान जो रूह ऐं जॾहिं इंसान जन्नत जे अंदरि दाख़िलु थींदो आहे, उन वक़्तु अलाह ताला उनखे इहो ख़िताबु फ़रमाईंदो आहे त हे इंसान, ए नफ़्स मुतमइन, तूं पंहिंजे रब जी तरफ़ मोटी आहे, तूं पंहिंजे इनामनि जे तरफ़ मोटी आहे। तूं दुनिया जे अंदरि तमामु वॾी महिनत कई, तूं दुनिया जे अंदरि पंहिंजे नफ़्स खे गुनाहनि खां बचायो आहे। लिहाज़ा हाणे तूं पंहिंजी नेमत खे ॾिसंदे, तूं पंहिंजे हुर ऐं क़ुसूर खे ॾिसंदे, तूं पंहिंजे गिलमान खे ॾिसंदे, तूं हाणे आख़िरत जे अंदरि पंहिंजे जन्नत खे ॾिसंदे, पंहिंजे बाग़ात खे ॾिसंदे, ऐं हाणे तूं असांजे नेमतुनि खे ॾिसंदे उन जे अंदरि तूं ख़ुशि थी वेंदे। रब्बे खे राज़ियत मर्ज़ी फ़रमाए, तूं उन जे अंदरि ख़ुशि थी वेंदे। याने अलाह ताला तोखे एतिरो बदिलो ॾींदो, अलाह ताला तोखे एतिरी नेमत ॾींदो ऐं एतिरी जन्नत ॾींदो जो तूं पंहिंजे रब खां राज़ी थी वेंदे। इहा इंसान जे लाइ यकीनन वॾे ख़ुशी जो बाहिस हूंदी। लेकिन इन खां बि वधीक जेका ख़ुशी हूंदी, अॻिते फ़रमाए रब्बे खे राज़ियत मर्ज़ी, याने अलाह ताला बि तोखां राज़ी हूंदो। त जेकॾहिं इंसान जन्नत जे अंदरि मौजूदु हुजे ऐं जन्नत जी नेमतुनि जे अंदरि मौजूदु हुजे, लेकिन अलाह ताला उन खां राज़ी न हुजे, त गोया की उहा जन्नत न चइबी। उहा जन्नत कहिड़ी हुजे जंहिंजे अंदरि अलाह ताला राज़ी न हुजे। अलाह ताला जो रज़ामंद हुई सभ खां वॾे में वॾी इंसान जे लाइ सरमायो आहे। अलाह ताला जो राज़ पोइ सभ खां वॾे में वॾो जन्नती जे लाइ सरमायो आहे। किताबनि जे अंदरि अचे थो त जॾहिं जन्नती पंहिंजे जन्नत जे अंदरि वेंदा, उन खां बाद में अलाह ताला जॾहिं जन्नतनि खे पंहिंजो दीदार कराईंदो, पंहिंजे चहिरे जे साम्हूं परदनि खे हटाईंदो, उन खां बाद में जन्नती अलाह ताला जे दीदार जे अंदरि एतिरो त मसरूफ़ थी वेंदा जो जन्नतनि खां पंहिंजो हुरा ऐं क़ुसूर विसरी वेंदियूं, पंहिंजा गिलमान विसरी वेंदा, जन्नतनि खां जन्नत विसरी वेंदी, जन्नतनि खां जन्नत जी नेमतूं विसरी वेंदियूं। एतिरे क़दुरु किताबनि जे अंदरि अचे थो त उहे जन्नती सालों साल अलाह ताला जे ज़िक्र, अलाह ताला जे दीदार जे अंदरि मशग़ूल हूंदा। साल गुज़री वेंदा, हज़ारे साल गुज़री वेंदा ऐं होॾां जन्नतनि जो हुरा अलाह ताला खे रोई करे अर्ज़ु कंदो त अलाह, तूं असांखे इन जन्नती माण्हुनि जे लाइ पैदा कयो, लिहाज़ा इन्ही जन्नत माण्हुनि खे असांजी तरफ़ वापसि मोटाए त जीअं उहे असां वटि रही सघनि। उन खां बाद में अलाह ताला पंहिंजे चहिरे जे साम्हूं, पंहिंजे दीदार जे साम्हूं पंहिंजो परदो आयल कंदो। उन खां बाद में उहे जन्नती वापसि मोटी वेंदा। लेकिन उहे जन्नती पंहिंजे अंदरि इहे ॻाल्हियूं कंदा त शायदि के कुझु वक़्तु हुयो, शायदि के कुझु सेकंड या कुझु मिंट हुया जो असां अलाह ताला जो दीदार कयोसीं, वधीक न कयोसीं। हालांकि उहे अलाह ताला जे दीदार जे अंदरि हज़ारे साल मशग़ूल हुया, लेकिन उनखे ख़बर न पवंदी। अलाह ताला जे दीदार जे अंदरि एतिरो सुकून हूंदो ऐं एतिरी लज़त उन जन्नतनि खे महसूसु थींदी त जेकॾहिं उन जन्नत जे अंदरि अलाह ताला राज़ी न हुजे ऐं उन जन्नत जे अंदरि अलाह ताला जो दीदार न हुजे, उहा जन्नत मुस्लमान जे लाइ कंहिं बि कम जी न आहे। उन जे करे फ़रमाए फ़दख़ुली फ़ी इबादी वदख़ुली जन्नती, ए नफ़्स मुतमइन,
ए इंसान ए जन्नती इंसान पहिरियां तूं जन्नती माण्हुनि जे अंदरि दाख़िल थी वञ, पहिरियां तूं नेक इंसान जे अंदरि दाख़िल थी वञ, उन खां बाद में मुंहिंजी जन्नत में दाख़िल थी। इंसान उनस खां वरितल आहे, उनस जी माना आहे मुहबत। इंसान पंहिंजे मुहबत खां बग़ैर नथो रही सघे, इंसान उनस खां बग़ैर दुनिया जे अंदरि नथो रही सघे, इंसान पंहिंजे दोस्तनि ऐं दोस्तनि जी कचहरी खां बग़ैर नथो रही सघे। उन जे करे जन्नत जे अंदरि इंसानु वेंदो, उते बि इंसान खे जन्नती दोस्त मिलंदा, जंहिंजे तरफ़ हू उॾरी वेंदो ऐं उन सां मुलाक़ात कंदो ऐं उन्हनि जी तरफ़ वञी करे शराब जी महफ़िल जे अंदरि शामिलु थी वेंदो। जेको जन्नती शराब हूंदो, उहे जन्नती शराब जा प्याला हिक ॿिए खां खसींदा, यानी कि जन्नत जे अंदरि हिकु क़िस्म जी रूह जी ऐं हिकु क़िस्म जी ख़ुशी जो मिज़ाज उते मुनक़िद कयो वेंदो। उन जे करे फ़रमाईं त हे नफ़्स मुतमइन, पहिरियां तूं जन्नती माण्हुनि जे अंदरि दाख़िल थी, उन खां बाद में तूं मुंहिंजी जन्नत में ईंदे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो नबी आहे, अल्लाह ताला जो वक़्त जो नबी आहे, लेकिन अल्लाह ताला खां दुआ घुरे थो, ए अल्लाह तूं मूंखे पंहिंजे नेक बंदनि जे अंदरि शामिलु कर। अल्लाह ताला खां दुआ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।